नाज़िन पूरे मुल्क जिया मोरो में भी पाकिस्तान के 76 जश्न आज़ादी के दिहाड़े के मौके ते म्यूनसिपल कमेटी असिस्टेंट कमिश्नर ऑफिस और थाने समेत शहर के मुख्तलिफ हंधन ते कौमी झंडा फड़काए तकरीबूं मुनक़द कई वयूं आहिनि। उन्हीं हवाले से विडिलिंग ते मौजूद है आवाज़ न्यूज़ रिपोर्टर अयाज सोलंकी। जी अयाज। पूरे मुल्क जिया मोरो में भी पाकिस्तान के 76 योम आज़ादी के दिहाड़े के मुनासिबत से जिते मोरो समेत भरपासे के मानून वडे तदाद में शिरकत कई है, जिते पुलिस के सलामी के बाद झंडो फड़कायो वियो, कौमी झंडे फड़काइण बाद तरानो पिण पड़ियो वियो। जे मुल्क में अॼु तमाम वडे पैमाने से खुशी थी रही है। स्कूलन में या बाकी मुख्तलिफ जगहन ते शहर में मिठाइयूं विरायूं पियूं वञनि ऐं असल में जो पाकिस्तान जो खुशी जो ॾींहुं इन करे है आज़ादी जेका है वो वडे खां वडी तमाम इनाम है। आज 14 अगस्त है, आज पाकिस्तान की आज़ादी का दिन है, तो इस हवाले से असिस्टेंट कमिश्नर मोरो ऑफिस में जो है हमने भी एक तकरीब का इनेकाद किया है। इसमें फ़्लैग होस्टिंग रखी गई, उसके बाद बच्चों के कुछ टेबलूज़ और उनकी स्पीचेस वगैरह 14 अगस्त जो आज़ादी के हवाले से जो पैगाम है वो देने के लिए स्कूल्स को मदऊ किया गया है। स्कूली ॿार जेके आहिनि उहे मुख़्तलिफ़ प्रोग्राम पंहिंजा जेके आहिनि शहर में कनि पिया। उन्हनि में चेयरमैन साहब कल्ह खां वठी काफ़ी तकरीबात अटेंड बि कयूं आहिनि, उन इनाम बि विरहाया आहिनि ऐं अॼु बि मुख़्तलिफ़ प्रोग्राम आहिनि जेके जेको आहे सो असां अटेंड कंदासूं। शहरियुनि सां मुलाक़ातनि जा मुख़्तलिफ़ शेड्यूल रखियल आहिनि, उन्हनि में इंशाअल्लाह सॼो ॾींहुं भरपूर तरीक़े सां असां ऐं शहरी गॾु हूंदासूं। अॼु जश्न आज़ादी मुबारक चवां थी। जीअं त असांखे तमामु घणी ख़ुशी महसूस थी रही है त जेके असांजे वॾनि कुर्बानियूं ॾिनियूं हुयूं ऐं हिन रत उछाइण खां पोइ जेका असांखे आज़ादी मिली रही है ऐं आज़ाद माहौल में असां जेको साह खणी रहिया आहियूं, असां ॾाढा ख़ुशनसीब आहियूं। अवां प्रोग्राम शरीक मानू की गाल बोल ॿुधी जिन चयो त पाकिस्तान जी आज़ादी के दिहाड़े के सिलसिले में असां अॼु तमामु घणो ख़ुशि आहियूं ऐं पाकिस्तान की खुशहाली के लिए दुआऊं पिण जेको आहे सो कराई वयूं आहिनि। जॾहिं त मोरो ऐं भरपासे में काफ़ी वॾनि तइदादनि में प्रोग्राम रखिया विया आहिनि, जिन में माण्हू क़ौमी लिबास पहिरें हथनि में झंडा ऐं पंहिंजे सीने ते पाकिस्तान ज़िंदाबाद या बेज हणी प्रोग्रामनि में शिरकत करे रहिया आहिनि। जी।